फ़क़त क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली मअल हक़ व हक़ मअल अली। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी। जितना बिठा है हाथ बुलंद करे, हैदरी, हुसैनियत, यजीदियत, बाज़े बुलंदतर सलवात। मेरी छकी सलवात न पढ़ो, सलवात पढ़न तो जी हक़ आ, सब गजी मिली करे बाज़े बुलंदतर सलवात। किला बात भरा माला थाने मजलिस में अच्छा रेहान रोना इबादत पानी बार में कबूल फरमाए। बानी चाचा अनीस हुसैन शाह, रानी चाचा के नाम मोहतरम सादिक हुसैन शाह, मेरे चाचा के नाम मोहतरम हुसैन नासिर हुसैन शाह जो भी शायद कदोर नगर नास पानी बार में कबूल फरमाए। यानी जो माला जितने में नेक शरई हाजात हैं पानी बार में कबूल फरमाए। मौला उनके रिस्क रोज़ी में अन्या बरकत अता फरमाए। उनके मरहूमीन खुसूसन साईं मरहूम ज़वार सैयद खादिम हुसैन शाह जा अल्लाह दर्जात बुलंद फरमाए। अल्लाह अहल बैत उनके मोहम्मद वाले मोहम्मद जी कचहरी नसीब फरमाए। जन्नत फिरदौस में जगह अता फरमाए। कबीरा सगीरा गुनाह माफ फरमाए। जगह रहमत में जगह नसीब अता फरमाए। जेके औलाद ना है मौला अली असगर जे वास्ते उनके नरीना औलाद अता फरमाए। जेके बेगुनाह कैद मौला सज्जाद जी कड़न जो वास्तो तई उनके रिया अता फरमाए। जेके भी मोमिनीन मोमिनात बीमार 40 साल रतुरण वाले इमाम जो वास्तो तई उनके शिफा अता फरमा। कोशिश कजो सब आमीन चई सब सबनी का वडी दुआ असांजे आखिरी इमाम ज़माना जो जल्द ज़हूर अता फरमा। सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद की ज़ात। नहीं थकी सलवात न पढ़ो, सलवात नहीं पढ़ो जो मौला रज़ा जो हरम याद अची वने। बाबा से बुलंदतर सलवात। कुछ फज़ाइल जा जुमला तो ज़िक्र मसाइल मसाई कितना मोहतरम की घणो वेट न कराया। जे राजी बैठा यो जे थकिया ना है तो मां पानी ड्यूटी शुरू क्या कर। जंग जे मैदान में अमर बिन अब्द आयो नबी पाक हैदा मौला अली अलैहिस्सलाम के जंग जे मैदान में मोकलियो। मौला अली अचण साईं पांजो तारुफ करायो। मौला चवे तो नालो अलिया पर चवंदा हैदर। जेके गाला था सगन मुसाफिर गाला का अचन मन डे जो हौसला अफजाई कंदा अचन। नालो अलिया पर चवंदा हैदर ने हैदर नाले जो को नते एतरो असर थियो उन जो जिस्म जो अध हिस्सो डकण शुरू थी वयो। मौला अली का पूछे तो जे तू चीरण फाड़न वालो हैदर आ त मां
तो के करे दिठो त ना है मौला अली मुस्कुराए करे फरमाए तो एक दफो गड़ वरी भी अर दिसदे ही कान है सब मिली करे हथ बुलाने करे हैदरी एक दफो गड़ वरी भी अर दिसदे ही कान है हमारा भी मुसागर गलाएगा जे भला तू पुत्र के जो मौला अली मुस्कुराए करे चवे तो अबू तालिब जो चे वो अबू तालिब जो मुसलमान जी मदद कंदो आहे चे हा वो अबू तालिब चे वो अबू तालिब जे नबी पाक के पालियो आहे चे हा सही तो चवे वो अबू तालिब जे वो अबू तालिब जे जो 24 कलाक दस्तरखान विछायल होंदो आहे चवे तो हा सही तो चवे वो अबू तालिब जे को मां तो सागद जंग न कंदम मौला जे छो न जंग कंदे जे मां तुझे बाबे जे दस्तरखान ते एक दफो मानी खाती हुई तेजे करे मां तो सागद जंग न कंदम मौला अली मुस्कुराए करे फरमाए तो जे नमक जो हया अथई त कलमो पढ़ जे नमक जो हया अथई त कलमो पढ़ चवे तो कलमो न पढ़ंदस जो हायर थी आया पैसा वठी करे आया मौला अली चए या तो वो जंग जो मैदान छड़े करे भज चे मैदान न छदस जो अरब जो औरतों खिला दियो कहलायो अरब जो औरतों खिला दियो मौला चवे तो ये बशर जो अथई या तो मूसा के जंग कर चले तो जंग त न कंदम जो मां तुझे बाबे जे दस्तरखान ते मानी खादी हुई हाने दिसा तो केड़ो मोमिन जो इन जुमले ते नथो गालाए मौला अली मुस्कुराए करे फरमाए तो बचन जा बहाना न बनाए तो जेड़ा नमक रा मसावड़ कई पलंदा रहा है हाथ बुलाने करे हैदरी वरी भी हैदरी टाइम जे अंदर एकड़ो बेओ जो बदो तो मां जिक्र मसाइब शुरू कया राजी बैठा जेड़ो मौला अली बहादुर तेड़ो ही मौला गाजी अब्बास मौला गाजी अब्बास जी 9 सालन जी उम्र में कद कामत जिसामत एतरी हुई जेतरी मौला अमीर जी जवानिया में 10 सालन जी उम्र में मौला अली अलैहिस्सलाम मौला गाजी अब्बास के जंग जो हर हुनर सिखारे छे जगह सिफीन में बस खत्म कया आखिरी जुमलो में खत्म करे जाए मैंने पढ़ाई जगह सिफीन में मौला अली सभी पुत्रन के बिहारे करे मौला चयो तो आज मुजा पुत्र जंग लड़दा तवज्जो तो है मौला हसनैन अगते आया बाबा सा जंग लड़दा से मौला अली वरी चयो ना आज मुजा पुत्र जंग लड़दा हसनैन चयो तो बाबा असा ता जा पुत्र ना आयो मौला अली मुस्कुराए करे फरमाए तो मुबाहले का बाद ता नबी जा पुत्र आयो आज मुजा सबने पुत्रन के प्यारे करे मौला पूछना शुरू कयो जनाब मोहम्मद हंसिया का पुत्र तू किए जंग लड़ दे जे बाबा दुश्मनन जी फौज केतरी है जे 1,40,000 1,20,000 जे बाबा इनन सबनी के मारे करे पो मोटी दा जी शाबाश तू बहादुर जाफर बिन अली पुत्र तू किए लड़ दे जे बाबा इनन के मारे करे इनन जे खैमन में भजाए करे पो मोटी दा जी शाबाश तू भी बहादुर ओन बिन अली पुत्र तू किए लड़ दे जे बाबा एतरो लड़ंदस जेस ताणी तहां न सड़कंदो तेस ताणी न मोटंदम जी शाबाश तू भी बहादुर आले मौला गाजी अब्बास जी बहादुरी जो फजाइल तो पढ़ा जे नगा लाइंदो तो दुख दींदो मौला गाजी अब्बास जा सब मुरीद वेठा आयो ये पुछने मौला गाजी अब्बास जो वारो आयो मौला अली पूछे तो अब्बास तू किए जंग लड़दे जे बाबा दुश्मन जी फौज केतरी है जी 1,40,000 1,20,000 जे बाबा बिस्मिल्लाह करे सुबह जी नमाज पढ़ी करे घोड़े ते तहां विहारियो नसरुल्लाह मिनल फतहन करीब हसनैन पढ़न घोड़े ते मां विहा जंग जे मैदान में मां वञा जंग में वनी करे अल्लाह अकबर कढे करे तलवार कढा अल्लाह अकबर जी रे खत्म न थे त माविए जो पेरो फर्द मारिया एतरी जंग लड़ा जो मगरिब जी जंग का अग में माविए जो 1 लख लश्कर मारे करे माविए जे घर जे मकाली जो झंडो न आया तो मां अब्बास आया ये नात बुलाने करे हैदरी खत्म कुरान हैदरी सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद इजाज से बेहतरीन पढ़ने वाला बात में है
दुआ वठाए जुमला तान के हवाले तो सुना जो रोन न अचे तो हेठ करे है जरूर साईं किबला मोहतरम मरहूम जनाब अहमद बख्श भट्टी मां जुमलो तो पढ़ा उनजी रूह तक पहुंच गयो उनके सवाब पहुंच जॾहिं बि बाज़ार पढ़ंदा हुआ तो मिंबर ते बीही करे ॿई हथ दुआ जा बुलंद करे चवंदा हुआ त या अल्लाह शल अली के धीअ न हुजनि जे ॾिनियूं हुयसि त ज़ैनब जी जुती शाम जे बाज़ार न वञी हुआ ज़ैनब ऐं बाज़ार जोड़ ही न आहे 2 सालन खां बाद आई नाने जी कबर ते दरवाजे ते बीही करे साण रोई करे चवे थी सुल्तान अंबिया नाना होरण वारो साण ज़ैनब चुप करे वरी लब हलिया रोई करे साण चवे थी ओ सुल्तान अंबिया नाना होरण वारो वरी साण चुप करे वया मूंखे माफ़ कजो साण कुलसूम बरसा भी करे चवेस थी त नाने के दाह करे छो नथी दाह ॾेस छो नथी रोई करे चवे थी हू अमीर आ असां कैदी आयो मरहबा माला तव्हांजो रहण क़बूल करे चवे थी अमीरन के दाह ॾिबी आहे साण रोई करे चवेस थी रोण न चई हाय ज़रूर कंजा साण रोई करे चवेस थी सुल्तान अंबिया नाना नाना तुझो वजीर वारो ऐलान ज़ैनब के दुखियो पइजी वियो नाना ना ऐलान मूंखे बाज़ारियूं ॾेखारियूं दरबारियूं ॾेखारियूं मां चवंदमि 2 ॻाल्हियुनि लाइ साण वरी शाम वापसि वञा कहिड़ियूं हिकु त साण सकीना अकेली हुई कबर जे मथां बीही करे चई आई हुयसि ओ मुंहिंजी यतीम भाटी ॿियो को अचई न चई मां ज़रूर ईंदीमांइ हिकु त साण सकीना अकेली हुई ॿियो इन करे जो मन मुंहिंजे करे ज़वार अचनि उहे जॻहियूं अची करे ॾिसी वञनि जाते मां 9 मील हीअं करे हली आहे मरहबा मौला तव्हांजो रहण क़बूल करे मां बस वेण जे क़रीब आहियां दरवाज़े ते पहुता ज़जर बिन कैस कमीनो खुदा लानत करेसि हिकिड़ी रस्सी गल्ला 12 जॾहिं चाहे पियो हीअं विहारे पियो जॾहिं चाहे पियो हीअं उथारे पियो मूंखे माफ़ कजो जो मां इहो जुमिलो थो पढ़ां जॾहिं चाहे पियो हीअं विहारे पियो जॾहिं चाहे पियो हीअं उथारे पियो जॾहिं 3 चकर उथारे नी साण सकीना उथी बीही करे चवेसि थी अम्मा ज़ैनब हिनखे मना कर हाणे न उथारे मुंहिंजो गलो फाटे थो होता सभिनी के हथन में रस्सी आ मां नंढड़ी सकीना के गले में रस्सी बदल मरहबा मां खत्म कई पानी पढ़ाई इन ही रस्सी सां साण के अंदर दरबार में वठी रण वारा इहो सबबा जो अली जी धीअ सकीना ख़ातिर 9 कलाक दरबार में ईअं बिठिया जीअं नमाज़ी रुकू में बीहंदो आहे यज़ीद कमीने जी 9 कलाकनि खां बाद शराब मां अखि खुली आहे हिकिड़ो ॿियो कमीनो परसा वेही करे चवे थो यज़ीद इहा नंढड़ी केॾड़ कंहिंजी धीअ आहे चवे थो बाग़ी जेको साग ते क़ुरान थो पढ़े या उनजी धीअ चवे तो जे कुरान तो पढ़े तो छो पुठो थई चवे तो इन जे बाबे असांजा वॾा मारिया हो जेके रोण न चे यार हाय त करे छॾे चवे तो जे बदलो वरितो थई त मां बि वठां मूंखे माफ़ कजो जो मां इहो जुमिलो थो पढ़ां चवे तो भली बदलो वठ बदले जो नालो आयो आहे चवे तो जे बदलो तो ॾे त इहा नंढड़ी केॾे मूंखे ॾे हो मां हिनखे पंहिंजी नौकराणी बनाया सकीना दौड़ती आया साण ज़ैनब जे तमे में हथ विझी करे चवे थी अम्मा छा बाबा रब के इहो बि लिखी ॾिनो हुयो त परी दरबार में मुंहिंजी नंढड़ी धीअ सकीना बेकार